नवंदरो न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया नवंदरो खां। सिंध ग्रैंड अलायंस जे सॾ ते नवंदरो इस्पताल जे डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ ऐं लेडी हेल्थ वर्करनि पारां ओपीडी जो बाइकाट ऐं कमु छॾे हड़ताल करे 18 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो। एहतजाज में शामिल गुलाम हुसैन सेठार, अब्दुल जब्बार जलबानी, गुलाम शबीर भुट्टो, ज़मीर लाखो, गौसबख्श खरोस, फिदा हुसैन चांडियो समेत लेडी हेल्थ वर्करनि परवीन अबड़ो, इरशाद काज़ी, सनम पहोड़, मंसूर बेगम, रेहाना ज़ंगेजो, नसीम भुट्टो, शबरोज़ अंसारी, अज़रा जरवार, रुखसाना अबड़ो, अस्मा भुट्टो, गज़ाला सूमरो ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध हुकूमत ऐं सिहत खातो असांजा मुतालबा तस्लीम करे असां सां वेसाघाटी कई आहे। असांजो मुतालबो आहे त सिहत खाते जे मुलाज़मनि ऐं लेडी हेल्थ वर्करनि खे हेल्थ रिस्क अलाउंस ॾिनो वञे, जेको बग़ैर कंहिं नोटिस जे जबरी तौरु बंदि कयो वियो आहे। असांजूं हयातियूं हर वक़्तु ख़तरे में रहनि थियूं ऐं असां हर वक़्तु ख़तरे हेठि ड्यूटी करियूं था, त पोइ असांजो हेल्थ रिस्क अलाउंस छो बंदि कयो वियो आहे? हेल्थ रिस्क अलाउंस असांजो पुराणो मुतालबो हुयो, जेको मंज़ूर करे असांजे बचड़नि जे वात तां गिरह खसे असांखे हिन महांगाईअ जे दौर में पुठिते धिकियो पियो वञे, जेका सरासर नाजाइज़ी आहे। ऐं पंहिंजा हक़ घुरंदे लेडी हेल्थ वर्करनि एसोसिएशन सिंध जे सदर बुशरा आराइन खे नौकरीअ मां फ़ारिग़ करे असांखे पंहिंजे हक़नि तां दस्तबरदार नथो करे सघिजे। असांजो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, एमपीए फरियाल टालपुर, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिहत जे सूबाई वज़ीर खां मुतालबो आहे त असांखे पंहिंजा हक़ ॾेई हेल्थ रिस्क अलाउंस ऐं ॿिया मुतालबा तस्लीम कया वञनि ऐं इंतकामी कारवायूं करे जबरी तौरु बरतरफ़ कयल अॻवाननि खे नौकरियुनि ते हिकदमि बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो वधीक सघारो कयो वेंदो।